दौड़ में ख़बर शामिल कंदासीं त पेटेलिफ पारां उस्तादनि जी पघारुनि मां इम्कानी सालियानी इंक्रीमेंट जी कटौती ख़िलाफ़ हाजी सिकंदर ज़रदारी, शमशाद सियाल, गुलज़ार कादरी, अल्ह वधायो अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे उस्ताद अॻवाणनि चयो त फिनांस खाते पारां ताज़ो हिकु लेटर जारी कयो वियो आहे जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त समूरनि टेस्ट पास उस्तादनि जे कॉन्ट्रैक्ट वारे पीरियड में खयल सालियानी इंक्रीमेंट जी कटौती कई वेंदी जेका सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं गैर कानूनी आहे। हुननि वधीक चयो त उस्तादनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे, मुख़्तलिफ़ हुर्बा इस्तेमाल करे उस्तादनि खे परेशान कयो पियो वञे, सहूलतूं ॾियण बदिरां पघारुनि मां कटौती कई पई वञे। कोरोना वबा जे दौरान असां स्कूलनि में ड्यूटियूं करे रहिया आहियूं, असांखे रिस्क अलाउंस नथो ॾिनो वञे पर सालियानी इंक्रीमेंट बि कटी पई वञे। जेकॾहिं फिनांस खाते इहो लेटर वापसि न वरितो त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मुज़ाहिरे में इकबाल ज़रदारी, शौकत लुंड, नियाज़ मीरानी, सलीम मीरानी, इमरान आराई समेत ॿियनि उस्तादनि शिरकत कई।